अस्सलाम वालेकुम यार। मां अॼु टिकटॉक ते ॾिठमि त हली पई जेको आहे सो एडवर्टाइज़मेंट एकता ॾींहं जी। हाणे एकता आहे छा? एकता माना ॿधी। अड़े तव्हां में कहिड़ी ॿधी आहे? हिक ॿिए सां हसत कयो, टंगूं खीचो हिक ॿिए जूं, ठीकु आहे। दफ़्तर में पैसनि जे बिना जेको आहे कंहिंजो कमु न कयो। जेके सरकारी मुलाज़िम आहिनि करप्ट आहिनि, चाचे मामनि सां विड़ो, अबे जी इज़त न कयो, ठीकु आहे। मुर्शिद जे चवण ते जेको आहे सो ॾन ॾियो, तव्हांखे कुझु थिए नथो। अड़े एकता उहा क़ौम मल्हाईंदी आहे जंहिंमें शऊर हुजे। असां तव्हां में कहिड़ो शऊर आहे असां एकता सां मल्हायूं? कॾहिं तव्हां ग़रीबनि जे जेको आहे सो सोचियो आहे बारे में? हर को पंहिंजो इनफिरादी लालच वारो माण्हू आहे। तव्हां इनफिरादी ॾींहुं मल्हायो, एकता ॾींहुं न मल्हायो, सम्झो था। तव्हां इनफिरादी लालची क़ौम आहियो, तव्हां कॾहिं कोन सुधरंदव। तव्हांजा दुश्मन पहिरें नंबर जा भोतार, अरे भोतारनि जे जेको आहे सो अॻियां तव्हां झुमरियूं हणंदव, ख़र्च भोतारनि जा हूंदा, एकता तव्हां मल्हाईंदव, ख़ुशियूं मल्हाईंदव। अड़े ॿुॾी नथा मरो? हा, आज़ादु केतिरो न जहिड़ो हूंदो तव्हांखे सच ॿुधाईंदो। हाणे लांतूं ॾियो, गारियूं ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। छो? तव्हां लाशऊर हो। अड़े एकता कहिड़ी एकता आहे? तव्हांजा पुलिस वारा करप्ट, तव्हांजा ब्यूरोक्रेट्स करप्ट, तव्हांजा मुर्शिद ज़ानी कातिल वहशी जेके नियाणियुनि खां अॻियां पियूं ज़नाऊं कनि, वरी मञनि बि कोन, मेडिकल रिपोर्ट ते त बि न मञनि। तव्हां उन्हनि जे बारे में जेको आहे सो लिखो त उहे हक़ सच ते आहिनि। अड़े अहिड़ियूं क़ौमियूं बर्बादु थींदियूं आहिनि। अड़े ग़रीबो तव्हां त सुधरो। अॻियां इहे ई ग़रीब हाणे वॾारा भोतारा खच कंदा, बिरयानी देगियूं लाईंदा, अजरक टोपियूं पाईंदा, वरी जेको आहे सो इहे ग़रीब जेके आहिनि नचंदा कुॾंदा। अफ़सोस जहिड़ो मक़ाम आहे, अफ़सोस तव्हां ईअं ई लुटिबो पियो। कॾहिं मुर्शिद सां जज़्बाती कंदा, कॾहिं भोतार कंदा, कॾहिं अजरक टोपीअ ते थींदव। तव्हां सुधरंदव कॾहिं बि कोन। इहा गुरबत सिंध मां वेंदी कोन। तो अलाह खे ख़ुशि करे गारियूं ॾिजो, मुंहिंजी ज़ात ॾिजो, छो जो मूं अहिड़ो वीडियो भरियो आहे। अहिड़ियूं तव्हां कचियूं गारियूं ईंदा हो, कचियूं गारियूं न ॾियो। जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां, तव्हां मूंखे सम्झायो त आज़ादु तूं कूड़ थो हणी। बाक़ी वहशियूं, असां दरंदा आहियूं, शैतान आहियूं, जेके इनफिरादी लालच में पयल हूं। हाणे इज्तिमाही लालच लाइ असां केतिरो सोचींदासीं। इहो रोशो करणु, इहे रोशे जी हद ताईं ठीकु आहे। जेको एकता जो ॾिणु आहे रोशे जी हद ताईं ठीकु आहे। बाक़ी बाशऊर क़ौम, जेका अहसास वारी क़ौम, असां थी न सघंदासीं जेसि ताईं भोतारनि मां, जेसि ताईं मुर्शिदनि मां जान न छॾाईंदासीं। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भोतार त पंहिंजी जाइ ते नुक़सानकार आहिनि सिंध लाइ, पर जेके मुर्शिद आहिनि तव्हांजा, उन खां बि हाञेकार आहिनि। सो अलाह तव्हांखे सम्झ ॾे। एकता जे ॾींहं जे हिसाब सां मुंहिंजो इहो ई पैगाम आहे। अलाह करे सिंध जो जेको ग़रीब हुजे उनखे शऊर अचे, जेको लिखियो पढ़ियो माण्हू आहे उहो चमचागिरी बंदि करे। इहो ई मुंहिंजो पैगाम आहे। ऐं अलाह माण्हुनि में, सिंधियुनि में इहो शऊर ॾिए त असांजो दुश्मन सॼणो केरु आहे, हक़ सच जो साथ ॾियनि। इहो जेको जज़्बाती दादा मिंट मिंट में जीगा, इहो जज़्बाती न थियनि, ऐं संजीदा थियनि। पंहिंजी सिंध अमड़ जे मसइलनि लाइ, सिंध धरतीअ जे जेको आहे सो तरक़ीअ लाइ कुझु जदोजहद कनि, अना परस्ती कढनि, पाण मूं साड़ कढनि। असांजी इहा दुआ आहे। अलाह आबाद कंदो।